सॼी सिंध जियां कड़ियो गंवर में बि इबरत न्यूज़ जे सॾ ते गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गरीबाबाद ऐं बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूलनि में गॾियल तौर ते हिकु शानदार सक़ाफ़ती तक़रीब मुनक़िद कई वई। सक़ाफ़ती प्रोग्राम में शागिर्दनि क़ौमी लिबास अजरक टोपी पाए क़ौमी गीतनि ते झुमरियूं हणी ख़ुशीअ जो इज़हार कयो, जॾहिं त शागिर्दनि पारां सिंध जी सक़ाफ़त ते तक़रीरूं ऐं टेबलोज़ पेश करे ख़ूब दाद हासिल कयो। सक़ाफ़ती प्रोग्राम में उस्तादनि शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम जी आख़िर में शागिर्दनि हो जमालो ते रक़्स करे प्रोग्राम जी पुॼाणी कई। हिननि वचन कयो त हर साल ही सक़ाफ़ती ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वेंदो। कानजी कुमार, इबरत न्यूज़, कड़ियो गंवर।